निलामी सेक्रेटरी डॉक्टर एहसान दानिश के इन कॉन्फ्रेंस के तमाम घणो कामयाब करण में महिनत कयल डॉक्टर रफीक वसान साहब ऐं सिंधी ॿोली अख़्तियार जी समूरी सथ उन सभु दोस्त दिलि गॾिजी हिन कामयाब कयो आहे। छाकाणि त हिन क़िस्म जी इन सतह जी वॾी कॉन्फ्रेंस खे ज़ाहिर कामयाब गॾियल महिनत सां ई करे सघे थो ऐं हिन कॉन्फ्रेंस तमामु घणो उत्साह पैदा कयो आहे। तव्हांजी शिरकत सां तव्हांजी हिन में सरगर्म जेको तव्हांजो किरदारु रहियो आहे। मूंखे अंदाज़ो आहे त मौसीक़ी जी महफ़िल रखियल आहे ऐं तव्हां वॾी ऐं मुसलसल ॿुधाई, पर जेकॾहिं तव्हां कुझु लम्हा कुझु घणियूं पंहिंजी ॿोलीअ सां मुहबत जे इज़हार कयो, जेकॾहिं आख़िरी हिन सेशन जूं ॻाल्हियूं ॿुधंदो त यकीनन असां सभु हिन कॉन्फ्रेंस खे पंहिंजो बोली जेकॾहिं इंसान जी तारीख़ ॾिसिजे, इंसान जो पंथ ॾिसिजे जेको हज़ारे सालनि जो नाहे लखे सालनि जो आहे, त ॿोली शायदि इंसान जी सभ खां वॾी समाजी तकलीफ़ आहे। ऐं जेके बि ॿियूं इंसानी तकलीफ़ूं इंसान पंहिंजे हिन सॼे पंध में ॾिनियूं उहे दरअसल सिंधीअ या अणसिंधीअ रीति उहे दरअसल ॿोलीअ जी पैदावार आहे, ॿोलीअ जो ई तकलीफ़ इज़हार आहे। इन करे ॿोलियूं सभु हसीन आहिनि, ॿोलियूं सभु अमीर आहिनि। असांखे इहो कोज़ार न आहे त रुॻो असांजी ॿोली अमीर आहे, दुनिया जे माण्हुनि जूं सभई ॿोलियूं हसीन आहिनि ऐं सभई अमीर आहिनि ऐं असां चाहियूं था त सभई ॿोलियूं सलामत हुजनि ऐं सभिनी ॿोलियुनि जो क़दुरु थियणु खपे। पर इहो सुवालु रुॻो सुवालु जज़्बे जो आहे। मूंखे यकीन आहे त हिन ॿिनि ॾींहंनि जी कॉन्फ्रेंस में जिते हिन कॉन्फ्रेंस में ॿोलीअ जा समाजी पासा, उनजे ग्रामर जा पासा, उनजे व्याकरणी पासा, उनजे लुग़त जा पासा, उनजे समाज जे में वाहिपे जा पासा, उनमें टेक्नोलॉजिकल जेके एडवांसमेंट थियनि पियूं, तमामु घणा मौज़ू आहिनि। इंडस्ट्री सिंधुअ जी तहज़ीब जी जेका क़दीम जेको असांजो रस्म ख़त आहे, इहे सभई मौज़ू तव्हां हिन ॿिनि ॾींहंनि जी कॉन्फ्रेंस में मुख़्तलिफ़ आलिमनि खां स्कॉलर्स खां ॿुधाए ऐं यकीनन सभिनी हिन में हासिल कयो। मां सिर्फ़ु 3 नुक़्ता मुख़्तसर लफ़्ज़नि में तव्हां सां रखणु चाहियां थो, छाकाणि त हीअ वॾी अहम कॉन्फ्रेंस आहे, रिकॉर्ड थी रही आहे ऐं तारीख़ जो हिसो ठहंदी, इहो आर्काइव्स में महफ़ूज़ रहंदी। उहे 3 पासा इहे आहिनि, 3 नुक़्ता इहे आहिनि। सभ खां पहिरीं ॻाल्हि त घणो ज़मानो दुनिया में जेके ॿोलियूं महफ़ूज़ रहियूं या सलामत रहियूं ऐं जिन जी वाध विझ थी, त उनमें ज़बानी अदब जो, लोक अदब जो, मज़हबनि जे किताबनि जो, मज़हबनि जे बारे में असांजा कहिड़ा बि ख़्याल हुजनि, मज़हब जो ऐं मज़हबी किताबनि जो घणो ज़मानो इन्हनि ॿोलियुनि खे महफ़ूज़ करण में ऐं ॿोलियुनि जो टेस्ट, ॿोलियुनि जो मतन माण्हुनि ताईं पुॼण में ऐं उन मतन जे ज़रिए माण्हू लिखत पढ़ंदा हुआ, यादि कंदा हुआ। हिकिड़ो ज़ॾो डिघो ज़मानो इंसान पंहिंजी ॿोलियुनि खे ईअं महफ़ूज़ कयो ऐं ज़ाहिर आहे त ॿोलियुनि जी सलामती, ॿोलियुनि जो वजूद, ॿोलियुनि जो वाधारो, ॿोलियुनि जी तरक़ी, उनजी तरवीज, इहो हिकिड़ो ज़िंदा अमल आहे, इहो मुसलसल सफ़र आहे, कॾहिं बि खुटणो न आहे। हर दौर ऐं हर नसुल उन तसलसल में इज़ाफ़ा करे थो, उन पंध में पंहिंजूं विखूं खणे थो ऐं पंहिंजी ॿोलीअ खे नवां मैदान ॾिए थो ऐं उनजो मुहाफ़िज़ बणिजे थो, उनमें तख़लीक़ी इज़हार करे थो ऐं ॿोली ईअं पंहिंजो हर नसुल अॻे नसुल खे पंहिंजी अमानत तौरु हिकिड़े तख़लीक़ी तसलसल सां ॾेई थो वञे। त अॼोको दौरु जेको 21वीं सदी जो दौरु आहे, त असांखे सोचणो पवंदो त अॼोको दौरु फ़क़ति सिंधी ॿोलीअ जे ग्रामर ते कमु करण सां सिंधी ॿोली महफ़ूज़ न थींदी। अॼोके दौर में सिर्फ़ु अदब ऐं शाइरी जे तख़लीक़ सां ॿोली महफ़ूज़, जेतोणीकि उहा वॾो ग़ैर मामूली कमु आहे। ॿोलीअ जे तरवीज जा, ॿोली जे हिफ़ाज़ जा मैदान तमामु घणा तब्दील थिया आहिनि, डेवलप थिया आहिनि, नवां जुड़िया आहिनि। मां 3 ॻाल्हियूं करणु चाहियां थो। उनमें पहिरीं ॻाल्हि इहा आहे त सिंधी अदब ज़ाहिर आहे जंहिंमें घणे भाङे असांजे क्लासिकल दौर में शाइरी आहे, उहो विरसो आहे। नसर जो विरसो असांजे जदीद दौर में साम्हूं आयो आहे, पर मजमूई तौर ते अञा ताईं इहा ॻाल्हि मां पंहिंजे आलमनि सां, स्कॉलर सां
अदब जे शागिर्दनि सां चई रहियो आहियां ऐं हिन ॿिनि ॾींहंनि में ॻाल्हि थी बि आहे, उहा कहिड़ी त सिंधी ॿोलीअ जी तहक़ीक़ जो दाइरो मौज़ूआती माना में वसी करण जी घुर्ज आहे। इहो मैदान तमामु अहम आहे त सिंधी ॿोली जो बुनियादु छा आहे। उहा निज निबार ॿोली हुई, उहा कंहिं ख़ानदान ॿोलियुनि जे ख़ानदान जो हिसो आहे, इहो इल्मी बहस आहे, इहो जारी हुयो, जारी रहंदो। पर सिंधी अदब जे अंदरि जेका मां ॻाल्हि थो करणु चाहियां उहा इहा आहे त जेकॾहिं तव्हां ॾिसंदव त गुज़िरियल 60-70 साल दुनिया में फ़लसफ़े जहिड़े बुनियादी तरह वॾे शोबे जेकॾहिं कंहिं मौज़ूअ ते घणे में घणो कमु कयो आहे त उहो ॿोलीअ जे लिसानियाती ऐं स्ट्रक्चरल पासे ते कयो आहे। जॾहिं फ़लसफ़ो ॿोली खे पंहिंजो बुनियादी मौज़ू बणाए थो त ज़ाहिर आहे फ़लसफ़ो ग्रामर कोन थो ॾिसे, रुॻो फ़लसफ़ो रुॻो लुग़त कोन थो ॾिसे, ॿोली जो ढांचो कोन थो ॾिसे, ॿोली तारीख़ कोन थो ॾिसे, पर फ़लसफ़ो उन में हिकिड़ो ग़ैर मामूली इज़ाफ़ो थो करे ऐं उहो आहे मानवियत जो दौरु पासो। मीनिंग, फिलॉसफी ऑफ लैंग्वेज चइबो ई हिन ॻाल्हि खे आहे त फिलॉसफी ऑफ मीनिंग। त मां दोस्तो पंहिंजे नौजवान स्कॉलर्स खे, पंहिंजे शागिर्दनि खे, पंहिंजे अॼोके दौर जे आलिमनि खे चवणु चाहींदुसि त हीअ जेको दुनिया में 60-70 सालनि खां साख़्तियाती बहस आहे, जेको पोस्ट स्ट्रक्चरल बहस आहे, ऐं हाणे वरी जेको दुनिया जिते पुगी आहे, जेको चैलेंज बि आहे ऐं अपॉर्चुनिटी बि आहे, पोस्ट मॉडर्निज़म, त पोस्ट जेको मॉडर्निज़म जो दौरु आहे उहो आहे ई असल में डीकंस्ट्रक्शन ऑफ मीनिंग। त माना हिकु तरफ़ असांखे पंहिंजे क्लासिकल अदब जो, पंहिंजे ॿोलीअ जो मानवी अभ्यास असांखे नए सिर करिणो आहे, तशरीहूं नयूं करणियूं आहिनि, तावीलूं नयूं करणियूं आहिनि उन्हनि पासनि खां, त ॿिए पासे ज़ाहिर आहे त हिकिड़ो वॾो दुनिया में हिकिड़ो उभार ऐं लहर आहे जंहिंमें डीकंस्ट्रक्शन ऑफ मीनिंग जो हिकिड़ो दौरु आहे। का बि माना जटाव नथी करे, कंहिं बि मानवियत खे जटाव नथो करणु ॾिनो वञे। त मां सम्झां थो असांजे अॼोके दौर जे आलिमनि खे लिसानियात खे, सिंधी ॿोली जे सवाल खे रुॻो तख़युल मां, रुॻो रुमानियत मां, उहो कमाल आहे, उहो हसीन आहे, पर उहो काफ़ी न आहे। इन करे सिंधी ॿोलीअ जे तख़लीक़ में तोड़े उनजे लिसानियाती अभ्यास में असांखे फ़लसफ़े जा उहे नवां मैदान हिन में शामिलु करणा पवंदा जेके मैदान सॼी दुनिया में असांजे यूनिवर्सिटियुनि में दुनिया में बहस हेठि आहिनि। नंबर ॿी ॻाल्हि यादि रखणु खपे त हीअ जेको असांजो आम ख़्यालु आहे, असां सिंधी माण्हू, ज़रई समाज जा माण्हू बुनियादी तरह हर ॻाल्हि में रोमांस ॻोल्हियूं था। रोमांस हसीन शइ आहे, रोमांस बेमिसाल शइ आहे, इंसान जो रूह आहे, पर रोमांस हर कम में खणंदासूं त पोइ शायदि असां दुनिया सां हली कोन सघंदासूं। उहो मां चवणु ई चाहियां थो त हीअ जेको असांजो आम एतबार आहे, वेसाह आहे, बिलीफ आहे त शाह लतीफ़ शाइरी करे वियो तमामु अज़ीम त ॿोली खे दीवारे चीन ॾेई वियो, इहा ग़लति फ़हमी आहे। शाह अज़ीम आहे, अज़ीम रहंदो, पर का बि शाइरी कंहिं ॿोलीअ जे वजूद जी ज़मानत नथी थी सघे। ईअं हुजे हा त इब्रानी न मरे हा, ईअं हुजे हा त ईसा अलैहिस्सलाम जी ॿोली न मरे हा, ईअं हुजे हा त संस्कृत न मरे हा। तव्हांखे मां तमामु घणा मिसाल ॾेई सघां थो, दुनिया जे अज़ीम क्लासिकल अदब जो विरसो रखंदड़ ॿोलियूं दुनिया में मरी वियूं। इन करे उसूल नंबर ॿियो कहिड़ो आहे, ॻाल्हि करणु चाहियां थो त इल्म खां सवाइ ॿोली अॼोके दौर में अॻिते न वेंदी। अदब ॿी शइ आहे, अदब इल्मु न आहे, अदब जो इल्मु थींदो आहे, पर इल्म जो मतिलबु आहे समाजी इल्मु, इल्म जो मतिलबु आहे फितरी इल्मु, इल्म जो मतिलबु आहे ह्यूमैनिटीज़। हे सॼी दुनिया में मां तव्हांखे मिसाल थो ॾियणु चाहियां, अरबी ॿोली इब्तिदाई ज़माने में ठीकु आहे त उहा फ़तहुनि जे करे ऐं फतूहात जे करे, तौसी पसंदी जे करे आलमगीर ॿोली थी, पर अॼु जेकॾहिं अरबी दुनिया जे 5 वॾनि ॿोलियुनि में शामिलु आहे त उहा उन्हनि शयुनि जे करे शामिलु न आहे। अरबी ॿोली पंहिंजे लिसानियाती वुसत जो दाइरो एतिरो वसी करे छॾियो आहे। फ़ारसी ज़बान, तव्हां ईरान वञो, ईरान में समूरा समाजी इल्म, हे सभु यूनिवर्सिटियुनि जा शोबा फ़ारसी ज़बान में उहो समाज पढ़ाई थो ऐं पढ़ाए थो, उन ॿोली खे क़ाबिल बणायो वियो आहे। तव्हां यूरोप जे ॿोलियुनि में वञो, तव्हांखे फ्रांसीसी में वञो, ख़ुदि अंग्रेज़ी ॿोली, चीनी ॿोली, दुनिया जी का ॿोली खणो मौजूदु रिगो आहे। मुंहिंजो ॿियो नुक़्तो इहो आहे त सिंधी ॿोलीअ में अदब जी रिवायत शानदार आहे, बेमिसाल आहे, उत्साह बख़्शे थी,
पर सिंधी ॿोली अञा इल्म जी ॿोली न थी आहे। अञा सिंधी ॿोलीअ में इल्म जी तरवीज ऐं तख़लीक़ जो अमल इंतिहाई बांबड़ा पाईंदड़ अमल आहे, तमामु इब्तिदाई मरहले में आहे। छाकाणि त असांजे यूनिवर्सिटियुनि में आला तालीमी सतह ते तहक़ीक़ सिंधी ॿोलीअ में सवाइ सिंधी शोबे जे आम तरह नथी थिए। इन करे सिंधी ॿोलीअ खे जेसि ताईं साइंस जी ॿोली, ये ॿुधो गौर सां, ये नाराबाद में वञिजो, जेसि ताईं जे ॿोली सां प्यार तव्हांखे आहे त जेसि ताईं सिंधी ॿोली फितरी साइंसुनि जी ॿोली नाहे, समाजी इल्मनि जी ॿोली नाहे ऐं दुनिया जे समूरनि इल्मनि जी ॿोली नाहे, तेसि ताईं सिंधी ॿोली जो आईंदो 21वीं सदीअ में उहो असां नथा ज़माने सघूं। आख़िरी ॻाल्हि कंदुसि, ऐं अदी महताब वेठी आहे, मूंखे पक आहे त अदी महताब वई आहे पार्लियामेंट में, यकीनन उहा वई आहे त उते यकीनन जॾहिं इन सिलसिले में बिल पेश कंदी, अॻे बि थींदा रहिया आहिनि, पर मां हिते ॻाल्हि करणु चाहियां थो कहिड़ी, हर दफ़े ॻाल्हि कई अथऊं ऐं हर दफ़े ॻाल्हि कबी, पाकिस्तान आईनी तरह वफ़ाक़ी मुल्क आहे, दुनिया में को मुल्क वफ़ाक़ी थियण जे लाइक़ु नाहे जेसि ताईं उहो क़ौमी वजूदनि खे, क़ौमुनि जे ॿोलियुनि खे, क़ौमुनि जे शनाख़्तनि खे क़बूल नथो करे। 76 साल गुज़री विया आहिनि, 76 साल गुज़री विया आहिनि, हीअ रियासत क़ौमुनि जे वजूद जी, क़ौमुनि जे क़ौमी ॿोलियुनि जी, मादरी ॿोलियुनि जे वजूद जी इनकारी थियो बीठी आहे। इन करे ॿोलियुनि जो सवाल जॾहिं रियासत जे तनाज़ुर में ईंदो त उहो सियासी सवाल आहे, ॿोलियुनि जो सवाल आइनी सवाल आहे, ॿोलियुनि जो सवाल कानूनी सवाल आहे, ॿोली जो सवाल तालीम जो सवाल आहे। इन करे असां चऊं था, बिलावल भुट्टो ज़रदारी साहब, मां ॻाल्हाइणु चाहियां थो हिन फोरम ते, तव्हां गवर्नर पंहिंजा मुक़ररु कराइण लाइ लॉबिंग कयो था, तव्हां सूबनि जूं हुकूमतूं ठाहिण लाइ लॉबिंग कयो था, तव्हांजो हक़ आहे, पर तव्हांखे कहिड़े कार्य खाधो आहे जो तव्हां गवर्नर मुक़ररु कराइण लाइ त हली वञो था, पर तव्हां हिकिड़ो भेरो बि तव्हांखे असां न ॾिठो आहे त तव्हां पार्लियामेंट में वेठल पार्टियुनि सां लॉबिंग कयो, उन्हनि सां डायलॉग कयो, उन सां गुफ़्तगू कयो, उन्हनि सां उन क़ाइल कयो त हर दफ़े पार्लियामेंट में बिल वञे थो ॿोलियुनि जो ऐं उहो लावारिस बिल जीअं उते थुॾा खाई वापसि वञे थो। इन करे सिंध जो माण्हू, तव्हांखे वोट मिले थो नथो मिले उहा ॿी ॻाल्हि आहे, पर बहरहाल ऐवाननि में तव्हां वेठा आहियो, सिंध में तव्हां वेठा आहियो, मर्कज़ में तव्हां वेठा आहियो, त तव्हांजे इन लॉबिंग जो पावर जेकॾहिं सिंधी ॿोलीअ जे क़ौमी हैसियत जे तस्लीमी लाइ इस्तेमालु नथो थिए त तव्हांजो पावर टको नथो लहे। इन करे असां उमेद कयूं था ऐं मुतालबो कयूं था, उमेद था कयूं, मुतालबो कयूं था त सदर तव्हांजो, चेयरमैन सेनेट तव्हांजो, असेंबली जे ॿिन्ही ऐवान, सेनेट में मेजॉरिटी तव्हांजी, क़ौमी असेंबली में लॉबिंग तव्हांजी, तव्हां हाणे हुकूमत ठाहिण वञी रहिया आहियो जॉइंट। असां मुतालबो था कयूं त जेकॾहिं हिन दफ़े असेंबली में बिल वियो ऐं ईअं ई लावारिस थी थुॾा खाईंदो रहियो त सिंध जो माण्हू तव्हां खां सख़्तु पुछाणो कंदो त तव्हांजे। इन करे पाकिस्तान में, पाकिस्तान जे पार्लियामेंट जे ॿिन्ही ऐवाननि में इहो बिल हाणे लावारिस थियणु न खपे। आख़िरी ॻाल्हि मां इहा थो कयां त सिंध असेंबली जेका 72 में कानून पास करे चुकी आहे, उहा 94 में ठहराव पास करे चुकी आहे, उनजो कानूनी दर्जो सिंध खे मिलियल आहे ॿोली खे, पर सवाल था कयूं, असां मुतालबो था कयूं त सिंगल पार्टी गवर्नमेंट आहे, टियों भेरो आहे, टियों भेरो तव्हांखे हिन सूबे में सिंगल पार्टी हुकूमत मिली आहे, असेंबली में मेजॉरिटी तव्हांजी आहे, पोइ तव्हांखे केरु थो झले त तव्हां तालीमी इदारनि में सिंधी ॿोली राज नथा करे सघो? तव्हांखे केरु थो झले त तव्हां कराची जे शहर में हिते जे तालीमी इदारनि में, स्कूलनि में सिंधी ॿोली राइज नथा करे सघो? तव्हांखे केरु थो, असांखे ॿुधायो भला, ॿुधायो त नथा करे सघो? इन करे असां वरी मुतालबो था कयूं, कॉन्फ्रेंस में मां थो कयां, असांजी ॻाल्हि थो कयां, मां पंहिंजी ॻाल्हि थो कयां, उहो इहो आहे, सिंध जे अंदरि कंहिं बि सरकारी ऐं ख़ानगी इदारे खे सिंधी ॿोलीअ जे पास थियल बिल ऐं कानून तहत इहो अख़्तियार न हुअणु खपे त जेकॾहिं सिंधी ॿोली जो वाहिपो न कंदा त हिते कमु न करे सघंदा। असांखे न आहे उर्दू सां मसइलो, उर्दू बि हुजे भल, असांखे को मसइलो न आहे, उर्दू सां गॾोगॾु हिन सूबे जे हर शोबे में, उहो स्कूल हुजनि, कॉलेज हुजनि, यूनिवर्सिटियूं हुजनि, प्राइवेट इदारा हुजनि, प्राइवेट सेक्टर हुजे, मूंखे ॿुधायो दुबई में, अबूज़बी में, UAE में जमहूरियत बि कोन्हे, असेंबलियूं बि कोन्हनि, उनजे बावजूद ताक़त आहे कंहिं दुनिया जी कंपनी खे त उते कमु करे ऐं अरबी ॿोली जो इस्तेमालु न करे?
सऊदी में बादशाहत है, ये चिबूं वेठियूं त वेठियूं निकिरियूं, पर उनके बावजूद सऊदी के जे मुल्क में ताक़त ना है कंहिं कंपनी के तो उते पंहिंजो कारोबार करे ऐं अरबी ॿोली खे नज़रअंदाज करे। यूरोप जो को मुल्क ना है जिते का कंपनी बैन अल-अक़वामी कारोबार करे मार्केट में ऐं उन ॿोलीअ खे नज़रअंदाज करे। असां मुतालबो था कयूं त सिंध में का बि कंपनी, को बि प्राइवेट ख़ानगी इदारो ऐं सरकारी इदारो जेको सिंधी ॿोली जे वाहिपे खे नथो यकीनी बणाए त उन जा ज़िम्मेवार तव्हां आहियो, असेंबली मेंबर आहिनि, हुकूमतूं आहिनि, ऐं असां सम्झूं था त हे समाज पंहिंजे ॿोली जी मालिकी कंदो, उहो कंदो आयो आहे, उहो अञा बि कंदो, पर हाणे असां तव्हांखे ॾिसणु चाहियूं था त तव्हां जेके पाण खे सिंध जा नुमाइंदा आहियो था, तव्हां सिंधी ॿोलीअ सां केतिरो प्यारु कयो था ऐं उनजो केतिरो फ़र्ज़ु निभायो था। वॾी